घोसपुर में नारायणनाथ जी रिपोर्ट मूजिब शहर भरिसां मेन इंडस हाईवे चिमनी स्टाफ वारे इलाइक़े में अणॼातल हथियारबंद उठ दाद मोहन मीराणी रहवासी 25 वरनि जे नौजवान बाबर उर्फ दाद मोहन मीराणी की हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल समेत अगवा करे फरार थी विया। वारसनि राब्ते करण ते ॿुधायो त नौजवान बाबर मीराणी चिमनी स्टाफ भरिसां एक निजी पेट्रोल पंप ते नौकरी कंदो हुयो ऐं उतां गॾु थियल कैश खणी कंदकोट बैंक में जमा कराइण वियो त वापसि न मोटियो। शाम जो पेट्रोल पंप जे मालिक असांखे अहिड़ी आगाही ॾिनी त असां संदसि जी ॻोल्हा शुरू करे छॾी। शाम जो सुञाणण बाद पंहिंजे नंबर तां घर कॉल करे रोई ॿुधाईं त मूंखे धाड़ेल अगवा करे विया आहिनि, मूंखे बचायो। अहिड़े वाक़े बाद नौजवान जे घर में कोराम मची वियो ऐं संदसि अमड़ खे बेहोशी जा दौरा पइजी विया। हद जी पुलिस वारसनि पारां इतला बाद NC दाख़िल करे नींगर जी ॻोल्हा शुरू करे छॾी आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ घोसपुर।